हेलो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे यूट्यूब चैनल में तव्हांखे भली कार। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो ही पेपर आहे जेको SST लाइ वरितो वियो हो। हिन में असीं सिंधी जो पार्शन हल कंदासीं ऐं ही 4 मई 2024 में पेपर वरितो वियो मॉर्निंग शिफ्ट में। सो हलूं था पंहिंजे लेक्चर तरफ़। पहिरियों सुवाल आहे, सिंधी ॿोली किताब कंहिंजो लिखियलु आहे? सिंधी ॿोली हिकु किताब जो नालो आहे। इन जो राइटर केरु आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी, सिराज। सिंधी ॿोली हिकु किताब जो नालो आहे जिन जो राइटर आहे सिराजुल हक़ मेमण। अॻियां सुवालु आहे, सिंधी अदब में अफ़साननि जो किताब करबला कंहिंजो लिखियलु आहे? यानी सिंधी अदब में अफ़साननि जो हिकु किताब आहे जंहिंजो नालो आहे करबला। इन जो राइटर केरु आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन सी, नूरुल हुदा शाह। सिंधी अदब में जेको अफ़साननि जो किताब करबला आहे उन जो राइटर आहे नूरुल हुदा शाह। कहिड़ो दास्तान रज़मिया आहे? हाणे रज़मिया दास्तान अहिड़े दास्तान खे चयो वेंदो आहे जंहिंमें जंगियुनि जो ज़िक्र हूंदो आहे। त हिन चइनी ऑप्शन में जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन ए आहे, दो जनिसर। दो जनिसर दास्तान रज़मिया दास्तान आहे। जुमिले में इस्म या ज़मीर जूं कुल केतिरियूं हालतूं थी सघनि थियूं? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी, यानी 5 हालतूं। इस्म या ज़मीर जूं कुल 5 हालतूं थी सघनि थियूं। अॻियो सुवालु आहे, शाह करीम शाह लतीफ़ जो रिश्ते में छा हो? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे डी, तड़ ॾाढो। शाह करीम शाह अब्दुल लतीफ़ जो रिश्ते में तड़ ॾाढो हो। सामी कहिड़े दौर में ॼाओ हो? हाणे हिन में सामीअ जी ॼमण जी ॻाल्हि थो करे त इन जो करेक्ट ऑप्शन थींदो कलोड़नि जो दौरु। ओझण में अटकणु, हथ खणणु, अखि ॾेखारणु सिंधी ॿोली में छा आहिनि? त इन जो सही जवाबु आहे इस्तिलाह। हाणे इस्तिलाह असां अहिड़नि लफ़्ज़नि खे चवंदा आहियूं जिन जी ज़ाहिरी माना त हिकिड़ी हूंदी आहे पर बातिनी माना ॿी हूंदी आहे, यानी असुल जेको मक़सदु हूंदो आहे उन्हनि जो उहो ॿियो हूंदो आहे। त अहिड़नि लफ़्ज़नि खे इस्तिलाह चवंदा आहियूं। अॻियो सुवालु आहे, सिंधी ॿोली कहिड़े रस्मुल ख़त में लिखी वेंदी आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी, अरबी। सिंधी ॿोली जेका आहे उहा अरबी रस्मुल ख़त में लिखी वेंदी आहे। कहाणियुनि जो मजमूओ ख्वाबनि जी सरहद कंहिंजो लिखियलु आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी, मुनव्वर सिराज। किताब तारीख़ तमदन इस्लाम कंहिंजो लिखियलु आहे? ही किताब आहे जंहिंजो नालो आहे तारीख़ तमदन इस्लाम। इन जो राइटर केरु आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे करीम बख्श चन्ना। सो उम्मीद आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं अगरि चैनल ते नवां चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं ॿिया ईंदड़ वीडियोस तव्हांखे पहुची सघनि। हलूं था, अल्लाह हाफ़िज़।